सलातो वस्सलामु अला अशरफिल अंबिया'i वल मुरसलीन व अला आलिहि व सहबिहि अजमईन अम्मा बअदु फ़अऊज़ु बिल्लाहिस समीइल अलीम मिनश शैतानिर रजीम मिन हम्ज़िहि व नफ़्ख़िहि व नफ़्सिहि कुल इन्नमा हर्रम रब्बियल फ़वाहिश मा ज़हरा मिन्हा व मा बतन वल इस्म वल बग़य बिग़ैरिल हक़्क़ व अन तुश्रिकू बिल्लाहि मा लम युनज़्ज़िल बिही सुल्तानम व अन तक़ूलू अलल्लाहि मा ला तअलमून। वाजिबुल एहतराम मुअज़्ज़ज़ उलमाए किराम, अॼोकी हिन बाबरकत मजलिस में शिरकत कंदड़ पंहिंजे सभिनी बुज़ुर्गनि, भाइरनि, दोस्तनि, अहबाबनि में आऊं घणी देर ते रुकावट कोन बनबुसि इंशाअल्लाह। पंहिंजे ईमान ताज़े करण जे लाइ ऐं आयल पंहिंजे अहबाबनि खे कुझु नसीहतूं करण जे लाइ साहिब वही शारिह क़ुरान इमाम आज़म मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी सिर्फ़ हिकु हदीस मुबारका अल्लाह जी तौफ़ीक़, उन जी रहमत सां ऐं उन जी रज़ा जे ख़ातिर तव्हांजे साम्हूं बयानु कंदुसि। पोइ जेतिरी बि रब पाई पैसो सम्झ ॾिनी आहे उन हिसाब सां उन जी थोरी तशरीह करे ऐं पंहिंजे मज़मून खे वक़्त सिर ख़त्म करण जी कोशिशि कंदुसि इंशाअल्लाह। इहा हदीस मुबारका हदीस शरीफ जे अज़ीम किताब सुनन इब्न माजिह में अबवाबुल फितन में बाबुन फिल उक़ूबात में हसन सनद सां सैयदना अब्दुल्लाह बिन उमर रज़ी अल्लाहु अन्हुमा खां रवायत थियल आहे। वो बयान करे तो अक़बल अलैना रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़क़ाल या माशरल मुहाजिरीन खम्सुन खिसालुन इज़्तुलीतुम बिहिन्ना व अऊज़ु बिल्लाहि अन तुदरिकुहुन्ना लम तज़हरल फ़ाहिशतु फ़ी क़ौमिन क़त्तु हत्ता यु'लिनु बिहा इल्ला फ़शा फ़ीहिमुत ताऊन वल औजाउ अल्लती लम तकुन मज़त अस्लाफ़िहिमुल्लज़ीना मज़ऊ वलम यनकुसुल मिक्याल वल मीज़ान इल्ला उख़िज़ू बिस्सिनीन व शिद्दतिल मऊनति व जौरिस सुल्तानि अलैहिम वलम यमनऊ ज़कात अमवालिहिम इल्ला मुनिउल क़तर मिनस समाई वलौलल बहाइम लम युमतरू वलम यनकुज़ू अहदल्लाहि व अहद रसूलिही इल्ला सल्लतल्लाहु अलैहिम अदुव्वम मिन गैरिहिम वमा लम तहकुम अइम्मतहुम बिकिताबिल्लाहि तआला व यतखय्यरू फीमा अंज़लल्लाहु इल्ला जअलल्लाह बअसहुम बैनहुम। साहबा करम रिज़वानुल्लाह अलैहिम अजमईन जी अज़ीम जमात जो एक नामवर फर्द वक्त जे अमीर अल मोमिनीन सैयदना उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह ताला अन्हु जो पुट वॾे अदब ऐं एहतराम जो मालिक सैयदना अब्दुल्लाह बिन उमर रज़ी अल्लाह अन्हु आहे। उन जो फज़ीलतूं, उन जा मक़ाम, उन जा मर्तबा ॻणप खां ॿाहिरि आहिनि, पर उनखे अल्लाह ताला अदब, एहतराम, संजीदगी, बुर्दबारी ऐं अख़लाक जे हवाले सां रब केतिरे क़दुरु न नवाज़ियो हो। हदीस शरीफ जे किताब सही बुखारी में केतिरनि जायुनि ते रसूल करम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हिकु हदीस मुबारक आहे जंहिंमें पाण इरशाद फरमायो, सहाबा जी जमात खां हिकु सवाल पुछऊं, मोमिन जो मिसाल झंग जे उन वण वांगुरु आहे जिन जा पन कोन था किरनि। ॾुखनि में, बुखनि में, तकलीफ़ुनि में, बीमारियुनि में, अज़ियतुनि में मोमिन हमेशह क़ाइम दाइम साबित क़दम रहे थो। कॾहिं उन में फेरो तब्दीली नथी अचे। जीअं झंग जे उन वण जा पन, सियारो हुजे, उन्हारो हुजे, ॾींहुं हुजे, राति हुजे, भले पारां सुकी वञे,
बरसातूं अचनि, हवाऊं लॻनि, झपूं लॻनि, तॾहिं बि उन जा पन कोन था किरनि। ॿुधायो त हू वणु कहिड़ो आहे? साहबा किराम रिज़वानुल्लाह अलैहिम अजमईन जा ज़हन झंग जे वणनि ॾे विया, उन्हनि जा नाला वरितऊं, पाण ख़ामोश रहिया, हा कोन कयऊं। सैयदना अब्दुल्लाह बिन उमर रज़ी अल्लाह अन्हुमा फरमाए थो त मुंहिंजी दिलि में ख़्यालु आयो त इहो खजी जो वणु आहे, पर ॾिठमि त मुंहिंजो पीउ उमर रज़ी अल्लाह न मौजूदु आहे, उन कोन ॿुधायो। चाचा अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु मौजूदु आहे, उन बि कोन ॿुधायो। जलीलुल क़द्र साहबा रिज़वानुल्लाह अलैहिम अजमईन मौजूदु हुआ, उन्हनि कोन ॿुधायो। सम्झमि त आउं उमिरि में नंढो आहियां, वॾड़नि जे साम्हूं ॻाल्हाइणु मुनासिबु कोन्हे, मूं कोन ॻाल्हायो। मजलिस ख़तम थी, घर मोटी आयासूं। पाण नबी अलैहिस्सलाम जन ॿुधायो त खजी जो वणु आहे। मूं पंहिंजे पीउ उमर रज़ी अल्लाह खे अर्ज़ु कयो त बाबा, मूंखे इन सवाल जो जवाबु आयो थिए, पर अवां वॾड़नि जे करे आउं ॻाल्हाए कोन सघियुसि। अमीरुल मोमिनीन उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमायो, जेकॾहिं तव्हां रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे साम्हूं इहा ॻाल्हि करियो हा, मूंखे हेतिरी 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 मिल्कत मिलण खां बि वधीक ख़ुशी थिए हा त मुंहिंजे बचे खे अल्लाह केतिरो दीन जो फ़हम ॾिनो आहे, दीन जी केतिरी सम्झ ॾिनी आहे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़बान मुबारक मां लफ़्ज़ निकिता, सवाल निकितो, मुंहिंजे बचे खे हुनजो जवाबु मालूम हो। तव्हां सम्झो था केतिरे क़दुरु अल्लाह ताला हिन अज़ीम शख़्स खे अदब एहतराम ॾिनो हो। मुंहिंजे साम्हूं नौजवान नस्ल मौजूदु आहे, ऐं अदब एहतराम सां उन्हनि खे अर्ज़ु कंदुसि, जॾहिं पीउ सां ॻाल्हायो, जीजल अमर जिन जी थञ पी तव्हां 2 साल वॾा थिया आहियो न, उन्हनि जे साम्हूं डिघो न ॻाल्हायो, उन्हनि सां मुंहुं मथे करे न ॻाल्हायो, उन्हनि सां घणी डेग न करियो। जिन जा तुख़ुम आहियो, जिन जी थञ पीती अथव, इन्हनि जे साम्हूं कंधु झुकायो, अदब एहतराम खां कमु वठो। मता सम्झो त बाबा जी 70 साल उमिरि थी आहे, हाणे अकिल छॾायो अथसि, बाबा हाणे कमु दिमाग़ नथो करेसि, बाबा बेवकूफ़ आहे, बाबा चरियो आहे। हा, जंहिं वक़्तु तोखे पैसा ॾे थो ओॾी महिल चरियो कोन्हे, कपिड़ा वठी थो अचे ओॾी महिल चरियो कोन्हे, अन्न वठी अचे, अटो वठी अचे, फल मेवो वठी अचे, गोश्त मुर्गी जो वठी अचे, ओॾी महिल चरियो कोन्हे। चरियो ओॾी महिल आहे जेॾी महिल तोखे टोके, कंहिं ग़लति कम खां रोके ऐं कंहिं कम जो चवे त हाणे बाबा विफले थो, हाणे चरियो आहे। हीअ हदीस मुबारक नौजवान नस्ल खे दर्स ॾे थी, पंहिंजे वॾड़नि जो अदब ऐं एहतराम सिखो। हिन हदीस जो इहो अज़ीम रावी आहे सैयदना अब्दुल्लाह बिन उमर रज़ी अल्लाह अन्हु। उहो बयानु करे थो, हिकु दफ़े जी ॻाल्हि आहे, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन पंहिंजे घर खां ॿाहिरि निकिता, मुहाजिरीन साहबा रज़ी अल्लाह अन्हुनि जी जमात वटि आया। मुसलमाननि जा 2 गिरोह, हिकु मुहाजिरीन ऐं ॿिया अंसार। मुहाजिरीन उहे जेके मुख़्तलिफ़ इलाइक़नि खां हिजरत करे मदीनतुल मुनव्वरा आया। को मके खां आयो, को ताइफ खां आयो, को यमन खां आयो, को फारस खां आयो, को हबशा खां आयो। पंहिंजा मुल्क छॾियऊं, घर छॾियऊं, वतन छॾियऊं, पकल पोखूं छॾियऊं, तयारु थियल बाग छॾियऊं, हलंदड़ दुकान छॾियऊं, बहितरीन कारोबार छॾियऊं, रिश्ता छॾियऊं। जंहिं ज़मीन ते निपजी पलजी वॾा थिया, जिन सां तालुक रिश्ता हा, करे ने लफ़्ज़नि ते गौर थियो त मुहाजिर बणिजी सभु कुझु छॾे मदीनतुल मुनव्वरा रुॻी ईमान बचाए आया, सभु कुझु छॾे आया। अमी असीं अल्लाह जा शुक्र अदा करियूं जो मुस्लमान जे घर में ॼावा आहियूं, अबे ऐं अम्मा जे ज़रिए कलमो ॿुधो अथऊं। को घणो सफ़र करणो कोन थो पवे, थोरी देरि जे लाइ उन मंज़रनि ते गौर करियो जॾहिं मुस्लमान हिकिड़ो मुस्लमान घर में थियो आहे। पीउ काफ़र, अम्मा काफ़र, भाउ काफ़र, भेणूं काफ़र, सॼो पाड़ो काफ़र आहे। ही हिकिड़ो घर में मुस्लमान थियो आहे, उन जे लाइ ज़मीन तंग थी कोन, सॻा लहण लाइ तयारु कोन्हे, ख़ुशी गमी में सॾण लाइ तयारु कोन्हे, टोकूं चतरूं मज़ाक मश्करियूं कनि, तंग थी सम्झई त ही जेका दौलत मुंहिंजे अल्लाह मूंखे ॾिनी आहे न, हिते रहंदुसि संभाले कोन सघंदुसि, सभु कुझु कुर्बान करे विया मदीनतुल मुनव्वरा। असीं मुस्लमान आहियूं, पंहिंजे पाण खां सवाल करियूं, दुकान ते मौजूदु आहियूं, साम्हूं ग्राहक हथ में 500 जो 100 जो नोट खणी आयो आहे असां खां सामान वठण जे लाइ, बांग ॾिनी आहे,
अल्लाह अकबर जी सदा बुलंद थी आहे, हया अल सलात जी पुकार थी आहे, हया अल फलाह जी सदा बुलंद थी आहे। सॾीन पिया चो मस्जिद में हिजरत करण घर छॾण त ठहियो, इन गिराहक खे पोइते मोटाइण त बांग अची वई आहे मस्जिद में तो वञा न, तू निमाज़ खां पोइ अचिजान। एतिरी कुर्बानी बसी नथा ॾेई सघूं दीन जे लाइ। थकी टुटी आयासूं घर, बांग आई, अॻी खे पोइ विची सां गॾे पढ़ंदुसि, सांझी खे पोइ सोहमानी सां गॾे पढ़ंदुसि। ॿ विखूं भरे मस्जिद नथा अची सघूं। ही दीन जा प्रोग्राम थियनि था, वेझे वेझे खां असीं अचूं था, परे जा केतिरा सफ़र पार कया आहिनि। अल्लाह रब्बुल आलमीन असां ते पंहिंजी रहमत बाज करे असीं तव्हां सभु पंहिंजे किरदार ते जांच ते गौर करियूं। अल्लाह जे लाइ, अल्लाह जे दीन जे लाइ, पंहिंजे ईमान अक़ीदे जी हिफ़ाज़त जे लाइ केतिरा सफ़र कया अथऊं। थोरो पंधु करे 5 निमाज़ूं बाजमात अदा करण जे लाइ असां खां पंधु नथा थियनि, कंहिं दीन जी मजलिस में शिरकत करण जे लाइ असां खां पंधु नथा थियनि, हिकिड़े ॻोठ खां ॿिए ॻोठ में नथा वञी सघूं, पंधु नथा करे सघूं। इन क़ौम ते गौर करियो जंहिं अल्लाह जे लाइ, अल्लाह जे रसूल जे लाइ घर खां ॿाहिरि कदम रखिया ऐं नबी अलैहिस्सलाम जिन अहिड़नि माण्हुनि जे लाइ बिशारत ॾिनी। सही मुस्लिम में किताबुल ईमान में सैयदना अब्दुल्लाह बिन अमर बिन आस रज़ी अल्लाह अन्हु जी हदीस मुबारक आहे, जंहिंमें पाण इरशाद फरमायो, जे अल्लाह कारण घर खां ॿाहिरि विख खणी हिजरत कई, उन जा गुज़रियल गुनाह अल्लाह सभु माफ़ करे छॾिया। छा बि कयई, कुफ्र जे दौर में जेके गुनाह जा कम हुआ न, उहे सभु रब उन पहिरीं विख खणण सां सभिनि खे माफ़ करे छॾे थो। ही उहा जमात हुई जेके सभु कुझु छॾे मदीनतुल मुनव्वरह पहुता। न मिट, न माइट, न सुञाणप वारो, न पनाह ॾियण वारो, न खाधे खाइण वारो, न संग ॾियण वारो, न केरु खिली खिकारण वारो। नबी अलैहिस्सलाम जन मनहड़ो छपरड़ो ठाहियो, जंहिंखे असाबे सुफ़ा चवनि था। 70 या 100 जे लॻभॻि माण्हू उन में रहंदा हुआ, कॾहिं घटि कॾहिं वधि। पोइ नबी अलैहिस्सलाम जन जा सहाबा जंहिं वटि जेकी कुझु हूंदो हो उन्हनि खे खाधो खाराईंदा हुआ, महिनत मज़दूरी करे पंहिंजो पेट पालींदा हुआ। ऐं इहा इन्हनि माण्हुनि जी हालत हुई गुरबत जी, जो हिकु दफ़े नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो, ऐं इन्हनि ग़रीब मुहाजिरिन जी जमात सां मिलणु घुरां थो। उन्हनि में साद बिन उबादा रज़ी अल्लाह ताला न बीमार थी पियो आहे ऐं उनजी अयादत करणु घुरां थो। छा तव्हां मूंसां गॾिजी हलंदव? उन्हनि अर्ज़ु कयो त अल्लाह जा रसूल, ही हिते जा माण्हू असीं तव्हां सां गॾु आहियूं, असीं बिल्कुलु साद बिन उबादा रज़ी अल्लाह जी अयादत करण जे लाइ गॾु हलूं था। हदीस रावी बयान करे तो, मूं ॾिठो किन जा पेर उघाड़ा हुआ, जुती कान हुई, किन जो मथो उघाड़ो हो, टोपी कान हुई। अॼु असीं मस्जिद में अचूं था, अल्लाह असांखे टोपियूं ॾिनियूं, मस्जिद में मथो उघाड़ो करे फैशन आहे। हींअर उन दौर में गुरबत जे करे मथो उघाड़ो कयो वेंदो हो, शौक़ जे करे न। पटको पाइण, टोपी पाइण, हींअर एकता ॾिहाड़ा जा ॾिहाड़ा आहिनि न, ख़ल्क़ हौसले में कान्हे। महांगियूं टोपियूं, महांगियूं अजरकूं हिकिड़े ॾींहं जे लाइ ख़र्च कनि था। पुछी ॾिसो, न्याणियूं सियाणियूं अचनि थियूं, घरनि में मथो उघाड़ो, मस्जिद में मथो उघाड़ो, लोफरनि सां गॾिजी बाज़ारनि में अजरकूं गिचनि में आहिनि ऐं टोपियूं मथनि ते आहिनि। हिकिड़े ॾींहुं वरी साल जा 11 महीना 29 ॾींहं न अजरक सां तालुक, न टोपी सां तालुक। छा सिंध जी सकाफ़त इन शइ जो नालो आहे? न मुंहिंजा दोस्त, ही गुरबत में मारियल कौम हुई। मथो उघाड़ो, पेर उघाड़ा, हिकिड़ी गोॾ पातल आहे, कमीस पकाने का। नबी अलैहिस्सलाम जन सां गॾु हलिया आहिनि साद बिन उबादा रज़ी अल्लाह जी अयादत जे लाइ। एॾी गुरबत इन क़ौम वटि नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन बार बार ईंदा हुआ। जॾहिं पैगंबर खे अखियुनि सां ॾिसंदा हुआ न, थक भॼी पवंदा हुआ, नेन टिड़ी पवंदा हुआ, दिलि बहकी पवंदी हुई। ख़ुशी जे आलम जी का हद कान हुई। असीं पैगंबर सां गॾु वेठा आहियूं, बसि हुननि जूं उञूं बुखूं सभु ख़तमु थी वेंदियूं हुयूं। अचो पंहिंजे पाण खां सवाल करियूं, असां वटि बि के इल्म वारा, के नेकोकार, के सालेह, के परहेज़गार दीनदार माण्हू रहनि था। असांजे ॻोठड़नि में के ग़रीब मिसकीन दीनदार रहनि था। बीमार थी पियो, कॾहिं उन्हनि खे पुछण लाइ वियासूं, मोकिलण महिल पंहिंजे खीसे में हथ हणी कॾहिं 50-100 जो नोटुनि जे तरी ते रखियोसूं। निमाज़ ते हिकु वक़्तु, ॿियो वक़्तु, टियों वक़्तु कोन आयो, कॾहिं पुछा कईसूं फलाणो माण्हू निमाज़ ते ईंदड़ हो, छो कोन आयो आहे?
ख़बर वठी उन जी का अयादत करियूं सभिनी खे गॾिजी चऊं यार पंहिंजो साथी आहे निमाज़ ते ईंदड़ो बीमार थी पियो आहे हथु चयो नथो करे हथ हथ करियो तिन जी का टेकटड़ी करियूं इहा का ख़ूबी पाण में मौजूदु आहे आहियूं मुस्लमान आहियूं निमाज़ी पर यकीन ॼाणो कंहिं वटि कॾहिं लड़ी बि कोन वियासीं कॾहिं के आले इल्म खां सवाल कयोसीं साईं मुंहिंजो ग़रीबतो हाल आहे अल्लाह मूंखे जेकी ॾिनो आहे कॾहिं बि को दीन जो कमु हुजे मूंखे विसारजो न पंहिंजे हाल सारो तव्हां खां परे कोन थींदुसि कंहिं साले माण्हू नेक माण्हू वटि कॾहिं हली वियासीं दीनी इदारो कमु पियो करे बचड़ा क़ुर पढ़नि पिया पढ़ण वारा पढ़नि पिया उन्हनि वटि कॾहिं लड़ी वियासीं साईं असीं पाड़े में रहूं था ही मुंहिंजे तरफ़ां 500 रुपया त हिननि जो अटो वठो अन्न वठो फल वठो अॼु गोश्त वठी खारायो ही मुंहिंजी ग़रीबती जेका ख़िदमत आहे इहा असल क़बूल पवे मूंखे दुआ कजो ही हदीस मुबारक आहे इहो दर्स ॾिए थी इहा नबवी सुन्नत आहे तव्हां पंहिंजे पाण में पैदा करियूं वॾेरनि जे दरनि ते त हाज़िरियूं भरियूं पिया वरा बिस्मिल्लाह भोतार बिस्मिल्लाह परे खां बाहूं वधी उहो हथ बि कोन थो ॾे भाकुर बि कोन थो पाए गाॾी में बि गॾु कोन थो खणे ख़ुशामद करे परे खां उनखे सलामी ॾियूं था कॾहिं कंहिं नेक साले माण्हू जे दर ते वञी उन खां का दुआ वरितीसूं उनखे का दीन जे कंहिं बि कम में मदद जी आछका कई अथऊं अलाह जे नबी अलैहि सलाम जो आला अख़लाक आहे पाण इन्हनि ग़रीबनि मिसकीननि जे विच में वेहंदा हुआ इन्हनि सां गॾु कचहरी कंदा हुआ उन्हनि जे गुरबत जा हाल ॾिसी उन्हनि जो तंगियूं तकलीफ़ूं ॾिसी करे उन्हनि खे आथतूं ॾींदा हुआ तसली ॾींदा हुआ नबी अलैहिस्सलाम जन हिकिड़े ॾींहुं इन जमात वटि मुहाजिरनि जी जमात वटि तशरीफ़ फरमा थिया पाण उन्हनि खे मुखातिब थी करे फरमायूं दिलि जो जे लाइ तसली जे लाइ तव्हां त हिननि जेकी कुझु पोयां छॾियो आहे हिननि जा ग़म मिटिजी वञनि फरमायूं मुहाजिरनि जी जमात 5 कम 5 नाफ़रमानियूं 5 गुनाह जा कम जंहिं बि क़ौम में थिया इन जो मतिलबु त दुनिया में सिर्फ़ 5 गुनाह न अणगणिया गुनाह आहिनि पर हिन मौक़े ते नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन सिर्फ़ 5 गुनाहनि जो ज़िक्र करे दुनिया जे माण्हुनि खे दर्स ॾिनो इहे गुनाह जिते बि थिया जंहिं बि कया ईअं सम्झो त इहो तबाही बर्बादी खे सॾु करे पियो त अची आओ मुसीबत पओ मुंहिंजी ॻिची में ईअं पियो चए पाण फरमायूं त इहे 5 गुनाह जंहिं बि क़ौम में ज़ाहिर थिया अलल ऐलान थिया सम्झो त इहा क़ौम तबाह ऐं बर्बाद आहे पाण फरमायूं त अलाह खां दुआ थो घुरां अलाह ताला तव्हांखे इन्हनि गुनाहनि खां महफ़ूज़ रखे तव्हां जेकॾहिं 23 साल नबूवत जी ज़िंदगी ते गहराईअ सां गौर कंदव न तव्हांखे नबी अलैहिस्सलाम जी दुआ क़बूल पिल नज़र ईंदी 23 सालनि में चंद वाक़िया रूनमा थिया इहा बि अलाह जी हिकिड़ी हिकमत हुई त जी इन्हनि ॾोह न करण वारनि माण्हुनि ते अलाह जो कानून अलाह जो हदूं लागू थियनि चोर चोरी करे त उनजो हथ कपजे इहा ख़बर पवे ज़ानी ज़िना करे त जी उन ते हद लागू थिए इल्ज़ाम तोहमत हणे त उनखे सज़ा मिले अहिड़े तरीक़े सां चंद माण्हुनि जा गुनाह असांखे मिलनि था एॾी पाकीज़ ज़िंदगी इहा नबी अलैहिस्सलाम जे दुआ जो नतीजो हो अल्लाह रब्बुल इज़्ज़त अज़ीम क़ौम खे वॾनि वॾनि गुनाहनि खां परे कयो चंद वाक़िया वॾनि गुनाहनि जा मिलनि था जिन ते सज़ाऊं लागू थियूं अल्लाह रब्बुल इज़्ज़त उन क़ौम जी पाकीज़गी जो ज़िक्र कंदे फरमायो अशिद्दाउ अलल कुफ़ारे रुहमाउ बैनहुम उहा क़ौम जेका मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ताबेदार बनी आहे काफ़रनि ते ॾाढी सख़्त आहे पाण में ॾाढा नरम दिल महिरबान आहिनि सम्झ त हिकिड़े पीउ जा पुट जन एॾी हिक ॿिए में मोहबत आहे अल्लाह ताला फरमायो तराहुम रुकन सुजदन यतगून फज़लन मिन अल्लाह व रिज़वाना ऐं ॾिसंदड़ जॾहिं तव्हां इन्हनि खे ॾिसंदव न तव्हांखे के रुकू में नज़र ईंदा के सजदे में नज़र ईंदा तव्हां हिननि जे 24 कलाकनि हफ़्ते महीने जी ज़िंदगी खे साम्हूं रखी करे ॾिसंदव न पाण पंहिंजी ज़बान सां फतवा ॾींदो त हिननि जी ज़िंदगी जो मक़सद अल्लाह जी रज़ा अल्लाह जी ख़ुशनुदी क़ब्र जी कामयाबी आख़िरत जी कामयाबी आहे दुनिया जो को गर्ज़ हिन क़ौम खे कोन्हे वकरह इलैकुमुल कुफ़्र वल फुसूक वल इस्यान उलाइक हुमुर राशिदून इन क़ौम खे कुफ़्र खां नफ़रत आहे काल काफ़िर हुआ अॼु कुफ़्र खां नफ़रत आहे काल मुशरिक हुआ अॼु शिरक खां बेहद नफ़रत आहे मरण लाइ तयार लॾण लाइ तयार मिल्कत फिटाइण लाइ तयार कुफ़्र ऐं शिरक खे बेजात कोन्हे अल्लाह ताला फरमायो हर क़िस्म जी नाफ़रमानी गुनाह खां परे भॼण वारा आहिनि
उन्हनि जी ज़िंदगी जो मक़सदु अल्लाह जी रज़ा। अल्लाह ताला फरमायो उन्हनि जे पेशाननि ते तव्हांखे सजदनि जा निशान नज़र ईंदा। इहा दुआ हुई नबी अलैहिस्सलाम जी पंहिंजी अज़ीम जमात जे लाइ। अल्लाह ताला उन्हनि खे गुनाहनि खां परे करे रखियो, नेकिन में अॻु भरा, गुनाहनि खां परे भॼंदड़। इहा ख़ूबी हुई उन अज़ीम जमात जी। ईअं चवणु खपे त इन दुआ जो असरात में को वधाउ न थींदो। वल्लाहु आलम। पाण नबी अलैहिस्सलाम जन पोइ उन्हनि गुनाहनि जो ज़िक्र कयो। पाण फरमायो लम तज़हरल फाहिशतु फी कौमिन क़त्तु हत्ता युअलिनु बिहा इल्ला फशा फीहिम ताउन वल औजाउ अल्लती लम तकुन मज़त अस्लाफिहिम अल्लज़ीना मदौ। पाण फरमायो जंहिं बि क़ौम में, कहिड़ी बि क़ौम जो हुजे, उन क़ौम में फहाशी, उरियानियत, गंदगी, उघाड़प, ज़िना, लिवातत, बुराई जो रवाज पवे, अलल ऐलान ज़ाहिर ज़ुहूर उहे बुराई में फांसी पवनि, हत्ता युलिनु बिहा, एतिरे क़दुर जो अलल ऐलान खुल्लम खुल्ला इहे बुराई ऐं बेहयाई ऐं गंदगी, गिलाज़त, फहाशी ते लही अचनि। इल्ला फशा फीहिम ताउन, मगर अल्लाह उन्हनि में ताउन यानी प्लेग जी बीमारी पैदा कयो। जॾहिं क़ौम अल्लाह जी, अल्लाह जे रसूल जी नाफ़रमानी करे उघाड़प उरियानत ते काहे पवे। अल्लाह रब्बुल इज़्ज़त क़ुरान करीम में बि असांखे इन हवाले सां बाख़बर कयो, कुल इन्नमा हर्रम रब्बियल फ़वाहिश मा ज़हर मिनहा वमा बतन वल इस्म वल बग़य बिग़ैरिल हक़ व अन तुशरिकू बिल्लाहि मा लम युनज़्ज़िल बिही सुल्तानन व अन तक़ूलू अलल्लाहि मा ला तालमून। काफ़ी सारा गुनाह हिन आयत मुबारक में, गिलाज़त, इहे सभु हराम कया आहिनि। इन्हनि खे कॾहिं बि तव्हां वेझा न वञो। अल्लाह जे नबी अलैहिस्सलाम जे हिन हदीस मुबारक में मूंखे तव्हांखे जेके नसीहतूं कयूं आहिनि, उन नसीहतुनि में जा हिन नसीहत खे साम्हूं रखी करे असीं पंहिंजो एहतिसाब करियूं। हीअ मोबाइलूं निकितियूं आहिनि, जदीद दौर आयो आहे, उघाड़प, उरियानियत, फहाशी जी इंतहा थी चुकी आहे। छा हिन समाज जी हालत बनी आहे? आलिम हुजे, हाफ़िज़ हुजे, निमाज़ी हुजे, ॾाढ़ी सां हुजे, ॾाढ़ी कुड़ियल हुजे, अमीर हुजे, ग़रीब हुजे, मर्द हुजे, औरत हुजे, जेके बि असीं मुस्लमान आहियूं, इन गंदगी, गिलाज़त जा सिधी तरह अणसिधी तरह शिकार थिया आहियूं। तव्हां ही गंदगी, गिलाज़त जो ढेर हिन पंहिंजे खीसनि में विझी घरनि में रखूं था, सम्झो था त हिननि जा असरात केतिरे क़दुरु गंदा गलीज़ असांजे समाज ते पिया आहिनि। छा था सम्झो हिन क़ौम जो हाल? हिन क़ौम में हिकु पुट पंहिंजे माउ, जंहिंजे जिगर जो टुकुर हो, जंहिंजी थञ धातई, जंहिं बाती ॿोली उनखे सेखारी, चीच पकड़ उनखे हलणु सेखारियो, उन जा पेशाब धोता, उन जी गंदगी साफ़ कई। वक़्तु आयो उन पुट पंहिंजी उन माउ जे इज़्ज़त ऐं आबरू ते हमिलो कयो। जंहिं जनम ॾिनो, जंहिं जाइ तां उन दुनिया में वजूद वरितो, उन जी इज़्ज़त ऐं आबरू ते उतां हमिलो कयो। हिकु पुट पंहिंजी माउ सां जेकॾहिं बुराई करे, सम्झो था त फहाशी खे केतिरे क़दुरु असीं मथे करे विया आहियूं। छा हिन समाज माहौल में कंहिं यहूदी जी ॻाल्हि कोन्हे, कंहिं ईसाई जी ॻाल्हि कोन्हे, कंहिं गैर मुस्लिम जी ॻाल्हि कोन्हे, ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह पढ़ण वारे जी ॻाल्हि आहे। छा था सम्झो? असांजे इलाइक़नि जी ॻाल्हि आहे। हिकु मुड़ुस, ॿ घरवारियूं, असां वटि सॻो ऐं निग जो तसवुर आहे। हिकु मुंहिंजा पुट, ॿी मां धीउ। वक़्तु गुज़रियो, उन भाउ ऐं भेण जे नियतुनि में शैतान फतूर पैदा कयो, तालुक ख़राब थियण शुरू थिया। तव्हांजो उन पीउ पंहिंजे अखियुनि सां ऐतराज़ जोगी हालत में धीउ ऐं पुट खे ॾिठो, बंदूक खणी उनखे उते मारे क़तल करे छॾियईं, पाण वञी थाणे ते पेश पियो। सम्झो था त फहाशी, उरियानियत, गंदगी किथे पहुती आहे? अल्लाह जे शान में बेअदबी, गुस्ताखी चंद ॾींहंनि जी ॻाल्हि आहे। जंहिं अज़ीम नबी खे अल्लाह असांजे लाइ क़ाइद, इमाम, अॻवान करे मोकिलियो, उन जे शान में बेअदबी, गुस्ताखी आहे। घर महफ़ूज़ कोन्हे, अख महफ़ूज़ कान्हे। मुंहिंजे साम्हूं नौजवान नस वेठो आहे ऐं नसीहत कंदुसि। राति गुज़रे थी, ॿ टे राति जा थी वञनि था, फेसबुक ते वेठा आहियूं, इंटरनेट ते वेठा आहियूं, चैटिंग में मसरूफ़ आहियूं। अख छा थी ॾिसे, कन छा थो ॿुधे, ईयरफोन कन में लॻल आहे, गंदा गाना ॿुधूं था, इश्किया गाना ॿुधूं था। शादी मुरादी ते छा असांजो हाल आहे? डेक घर में वॼनि था, घोट सां गॾु डेक वॼनि था, ईंदे वेंदे ॼञूं आहिनि। तव्हां मूंखे ॿुधायो, हफ़्तनि जा हफ़्ता इहे डेक घर में वॼनि था।
तौहीद जी भी समझा, सुन्नत जी भी समझा, नमाज और फरियत इंसान पढ़ूं था, पर घरनि में ही गंदगी गिलाज़त असांजी मौजूद है। समझो था त उरियानियत फहाशी जो छा आलम आहे, किथे पाण पहुता आहियूं, कहिड़ी बुराई आहे, कहिड़ी गंदगी आहे। यकीन ॼाणो, न दिल महफ़ूज़, न अख महफ़ूज़, न कन महफ़ूज़, न ओघड़ महफ़ूज़, न हथ महफ़ूज़, न पेर महफ़ूज़। 24 कलाक इन गंदगियुनि गिलाज़तुनि जा असरात इहे थिया आहिनि जिन जा मिसाल मूं तव्हांजे साम्हूं पेश कया। पुट नाजाइज़ कम करे पराए घर में जा धी भॼाए उन सां कोर्ट ते वञी लव मैरिज जी शादी कई। घर में कुछ ॾींहं गुज़रिया, उन पंहिंजी जेका नुंहुं आहे उनजे पीउ उन खे अगवा करे वरी हले किथे वञी निकितो आहे। छा था सम्झो, सॼो समाज, माहौल, मुआशिरो हर रोज़ इन क़िस्म जा वाक़िया असांजे अखियुनि जे साम्हूं। नबी अलैहिस्सलाम जन फरमायो, जॾहिं क़ौम जी इहा हालत थींदी, अहिड़ियूं बीमारियूं पैदा थींदियूं जिन में जान छॾाए त कोन सघंदो, पर उहे बीमारियूं तव्हांजे वॾड़नि कॾहिं कननि सां कोन ॿुधियूं। कुझु वक़्त अॻ में ही कोरोना जी वबा आई, तव्हांजे वॾनि कॾहिं कान ॿुधी। वञो इल्म जी दुनिया में, हेपाटाइटिस बी, हेपाटाइटिस सी, कैंसर, मुख़्तलिफ़ क़िस्म जूं बीमारियूं, माल जूं बीमारियूं, फसलनि जूं बीमारियूं, केले जूं बीमारियूं, वोननि जूं बीमारियूं। हिन साल कहिड़ो केले जो फसल लथो आहे, केतिरे क़दुरु बीमारियूं आहिनि। बंची टाइप वायरस बीमारी आई आहे, काटन में वायरस आई आहे, हिन वोननि में वायरस आई आहे। केतिरियूं बीमारियूं आहिनि जिन जो नालो बि कोन्हे, ख़बर बि कान्हे का त हिननि जो इलाज कहिड़े क़िस्म जो कयूं। ही सभु हिननि हथनि जी कमाई आहे। मुस्लमानो, अखियुनि जी कमाई, ज़बान जी कमाई, जेका असीं तव्हीं सभु लोड़ियूं पिया। अचो पंहिंजे ईमान, पंहिंजे अक़ीदे जी इस्लाह कयूं, इन्हनि बुराइनि मां, बुछड़ाइनि मां हथ कढूं, औलाद ते नज़र रखूं, पंहिंजे पाण खे सुधारियूं। सॼो ॾींहुं डिश ते वेठा आहियूं, फिल्मूं ॾिसूं, ड्रामा ॾिसूं, उघाड़प ॾिसूं, सारी दुनिया जा मंदर अखियुनि जे साम्हूं। दुनिया जे बीचिस ते निगाह आहे, उन्हनि बीचिस ते नंगा रक़्स थियनि था, नंगियूं औरतूं सुम्हनि थियूं, उन्हनि जा फोटो ॾिसूं था। सम्झो था त असांजे दिलनि में माउ ऐं भेण ऐं पाड़े ओड़े जी न्याणी जे लाइ केतिरे क़दुरु हया हूंदो। अख मां हया निकिरी वियो आहे। सच पुछो, अरे छा बणिजी विया आहियूं। ॿिए नंबर ते नबी अलैहिस्सलाम ने फरमायो, वलम यनकुसुल मिकयाल वल मीज़ान इल्ला उखिज़ु बिस्सनीन व शिद्दतिल मऊनत व जौर सुल्तान अलैहिम। जेका क़ौम तोर ऐं माप में ठगी कंदी, वधीक तोरे वठंदा, घटि तोरे ॾींदा, अल्लाह उन क़ौम खे ॾुकरनि में, सख़्तियुनि में, तंगियुनि में, तकलीफ़ में, मईशत जे लिहाज़ खां तंगी में फासाईंदो। अल्लाह जे नबी अलैहिस्सलाम जन हिन हदीस मुबारका में उम्मत खे दरस ॾिनो। पंहिंजे इन खाइण पीअण ते ज़रा नज़र विझो। दुकानदार आहिनि, वापारी आहिनि, छा असांजो हाल आहे। क़ौम पैसे कमाइण जे चक्कर में अहिड़ियूं हरकतूं शुरू कयूं आहिनि जिन खे ॾिसी करे ॾंदे आङुरियूं अची वञनि थियूं। खीर जो घर में किलो हिकिड़ो मेंह ॾे थी, उन हिकिड़ो किलो खीर में किलो पाणी विझी असीं दुकानदार खे ॾियूं था, पाड़े वारे खे ॾियूं था। कॾहिं सोचियो अथऊं इहो 1 किलो पाणी खीर विझी जेको पंहिंजे बच्चनि खे खारायूं था, इहो मुंहिंजे लाइ, तव्हांजे लाइ हलाल आहे? छा असांजी मिक्सिंग आहे? का शइ बचियल कान्हे का, तोरे ॾियूं था, उन में ठगी आहे। कॾहिं वेही सोच कईसूं, ही त दुनिया जी तौर माप, ही अख जी तौर कई अथऊं, कॾहिं त छा ॾिसे थी, ज़बान जे निकतल लफ़्ज़नि जी कॾहिं तौर कई अथऊं, इन लफ़्ज़नि जी केतिरे क़दुरु तौर तक थिए थी। हे कन जेकी ॿुधनि था, इन ॿुधण जो कॾहिं को तौर तक जो हिसाब कयो अथऊं। आज़ाद आहियूं, ख़ुदि मुख़्तार आहियूं, छुड़वा गयूं, जंहिंजे नतीजे में ही बीमारियूं, तंगियूं, तकलीफ़ूं। छा असांजी हालत रही आहे मैशत जी? सच पुछो, ही ग़रीब मिस्कीन माण्हू ॿिनि वक़्तनि जी मानी जे लाइ परेशान आहिनि। हेॾियूं तंगियूं, तकलीफ़ूं, बीमारियूं, मुसीबतूं, अहंज इज़ाव आया। दरनि ते हाज़िरियूं भरियूं, माण्हुनि जे साम्हूं हथ टंगियूं, माण्हुनि जे साम्हूं ॾुख ॾाखड़ा ज़िक्र कयूं, पर माण्हुनि जे रब अहकुमुल हाकिमीन अल्लाह जे दर ते क़ौम मोटी कान सघी। इज्तिमाई तौर ते क़ौम वरी पर रब ॾे कान मोटी सघी। पराए दरनि ते धिका झले झले क़ौम मरी वई। मींहं आया, सैलाब आया, केतिरा ॾमर आया, उन में क़ौम पंहिंजे घरनि मां निकिरी ख़ैबर में रही। का तब्दीली कान आई, बीमारियुनि में का तब्दीली कान आई। को फ़र्क़ु आयो? अॻे बेनिमाज़ी हो, हाणे निमाज़ी बनियो आहे। अॻे ॾाढ़ी कूड़ींदो हो, बास शरअ, हाणे सुन्नत मुताबिक़ ॾाढ़ी रखी अथसि। सुन्नत मुताबिक़ लिबास कोन हो, हाणे सुन्नत मुताबिक़ लिबास आहे। अॻे हराम कमाईंदो, चोरी, व्याज, हराम खोरी, हाणे रब उनखे हिफ़ाज़त में रखियो आहे। उनजी जिस्मानी कैफ़ियत में का टके जी का तब्दीली आई आहे? यकीन ॼाणो का तब्दीली अची कान सघी आहे त मुंहिंजे अर्श वारे अल्लाह खे असां ते किथां रहम बाज पवे।
फरमायूं वलम यमनउ ज़कात अमवालिहिम इल्ला मुरिउल क़तर मिन अस्समाए वलौलल बहाइम लम युमतरू। पाण फरमाईंदो जेका बि क़ौम ज़कात ॾियण खां इनकार कंदी अल्लाह रहमत जो मींहुं आसमान तां वसाइण बंदि कंदो। थोरो घणो कॾहिं कॾहिं किथे किथे टुकरनि ते पवंदो। मतां तव्हीं सम्झो त या तव्हां या मौलवी साहिब या पीर साहिब जो घोड़ो गुज़रियो, उन लिड लाथी, पीर साहिब थुक कढी, पीर साहिब पाणी पढ़ी ॾिनो, पीर साहिब दुआ घुरी, उनजो नतीजो आहे अल्लाह जे पैगंबर फरमायो इहो थोरो घणो जेको मींहुं पवे थो न, इहो अर्श वारे अल्लाह खे हिन ज़मीन ते रहंदड़ जीत ॼणा जानवर पखी पखड़नि उन्हनि ते रहम अचे थो त हिन माण्हुनि जे ज़ुल्मनि जे करे ही मख़लूक मरी वेंदी, जानवर मरी वेंदा, पखी मरी वेंदा, जीत ॼणा मरी वेंदा। उन्हनि ते अल्लाह खे रहम अचे थो जेकॾहिं इहा मख़लूक ज़मीन ते न हुजे न फुड़ो बि पाणी जो कोन वसे। सम्झो पिया केतिरे क़दुरु पाणी जा बहरान आहिनि। सिंध में केॾी हलचल वधी आहे। चोलिस्तान जे लाइ इतां कैनाल निकिरे थो, सिंध जो पाणी वञे थो। राति ॾींहुं रोड ब्लॉक, जलसा, धरना, नारा, प्रेस कॉन्फ्रेंसूं, मज़म्मती नारा, जिंदाबाद मुर्दाबाद। ओ मुंहिंजा दोस्तो, इहे मसइलनि जो हल न आहे। अर्श वारे अल्लाह खे असां नाराज़ कयो आहे। हथ में खयल गिरह किरियो पवे, वात में विधल गिरह ॿाहिरि निकिरी वञे थो। इहे सभु असांखे गुनाहनि जो सज़ाऊं जेके असीं दुनिया में लोड़ियूं पिया। आहे को ज़कात जो निज़ाम जिन खे बि रब नवाज़ियो आहे। हिन इलाइक़नि जी मूंखे ख़बर न आहे, असीं पंहिंजे इलाइक़नि जी ॻाल्हि कंदासूं। फ़सुल लहनि था। कंहिं बि माण्हू असां खां कोन सवाल कयो त मुंहिंजी पैदावार हेतिरी नथी आहे, असां ते उशरा या निसफुल उशरा, साईं जी थोरी तस्दीक करियो। ऐं उशरात केतिरो, निसफुल उशरात केतिरो, जेके उशर ॾियणो ई कोन्हे उहो असां खां छा पुछा कंदो। साल पूरो थिए थो, पंहिंजे मिल्कनि जी का ख़बरचार वठूं, केतिरी मुंहिंजे मथां मुंहिंजे घर जे भातियुनि वटि ज़ेवरनि, इन्हनि जी कुल मालियत केतिरी आहे, इन्हनि ते ज़कात केतिरी फ़र्ज़ आहे। यकीन ॼाणो इहे सभु शयूं असां विसारे छॾियूं आहिनि। दुनिया जे मामलनि में ख़र्च करियूं पिया। भतनि पोतनि ते केतिरो ख़र्च थिए थो, हिकिड़े शामियाने लॻाइण जो केतिरो ख़र्च थिए थो, केतिरे क़दुरु भतनि पोतनि जो ख़र्च थिए थो। घोरूं ॾियूं था, हार विझूं था, पुआ ॾियूं था, पंधु करियूं था, केतिरे क़दुरु नाजायज़ जो सी करियूं था। पर इन माण्हू साॻे का पुछ तो पंहिंजी मिल्कत जो कॾहिं हिसाब करे ज़कात पूरी तरह कढी आहे। हिकिड़ो ज़कात जो रुकन जेकॾहिं सही अदा न करे सघिया आहियूं, बाक़ी असांजी मिल्कत जो अंजाम छा थींदो। अल्लाह रब्बुल आलमीन पंहिंजे पैगंबर खे हुकुम फरमायो खुज़ मिन अमवालिहिम सदक़तन तुतहिरुहुम व तुज़क्कीहिम बिहा व सल्लि अलैहिम इन सलातक सकनुल लहुम। ऐं मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन तो ते कलमो भरियो आहे, मोमिन सजन था, मुस्लमाननि, इन्हनि खां इन्हनि जे माल मां ज़कात वसूल कर, इन्हनि खे पाक कर, इन्हनि जे माल खे पाक कर, इन्हनि जे हक़ में दुआ घुर। ही आयत मुबारका दर्स ॾे थी जंहिं बि माल मां ज़कात नथी निकिरे इहो माल हराम जो आहे। पोइ निमाज़ी हुजे, उमरो करे, हज करे, सदको ख़ैर आम करे, छा उन्हनि जो अंजाम थींदो। पहिरीं ज़कात फ़र्ज़ आहे। अचो त हिन निज़ाम खे लागू करे हर माण्हू पंहिंजे जीअ में झाती पाए ऐं पंहिंजी इस्लाह करे। चौथे नंबर ते नबी अलैहिस्सलाम ने फरमायो जेका बि क़ौम अल्लाह जे रसूल सां कयल अहद खे टोड़ींदी, वलम यनकुज़ु अहद अल्लाह व अहद रसूलिही इल्ला सल्लल्लाहु अलैहिम अदुव्वम मिन गैरिहिम। जेका बि क़ौम अल्लाह सां को वाइदो कयो अथसि, रसूल सां को वाइदो कयो अथसि, आहे का यादगिरी आलम अरवाह में मूं बि वाइदो कयो, अमां बि कयो, असां खां पोइ पैदा थींदड़ वाइदो कयो, असां खां अॻु पैदा थींदड़ वाइदो कयो। अल्लाह ताला सवाल कयो रूहनि खां अलस्तु बिरब्बिकुम, छा तव्हांजो रब न आहियां? कालू बला, हाउ तो असांजो रब। ऐं असां इक़रार कयो आहे। जॾहिं अल्लाह वजूद बख़्शियो, हलण घुमण फिरण जे क़ाबिल बणियासूं, अक़ल सोच शूर सम्झ आई, हाणे मस्जिद जे भरिसां लॻूं था, बांग ॿुधूं था, ही हलाल, ही हराम, ही जायज़, ही नाजायज़, अल्लाह जो हक़, रसूल जो हक़, माउ जो हक़, पीउ जो हक़, पाड़े वारे जो हक़, मुसाफ़िर जो हक़, महिमान जो हक़, गैर मुस्लिम जो हक़, जानवरनि जा हक़, ही ख़ुदा जी धरती ते रहंदड़ हिन मख़लूक जा हक़ आहिनि। आहे का परवाह? अल्लाह सां हा करे आयासूं, पर उन वाइदे खे पाणी कोन ॾिनोसीं, उन वाइदे जी मुखालिफ़त कईसूं। छा असां मुस्लमान जो हाल आहे? वञी फजर ते मुस्लमाननि जी हाज़िरी ॾिसो त मस्जिद में केतिरा माण्हू हाज़िर थियनि था, 5 वक़्तनि ते केतिरा हाज़िर थियनि था। अल्लाह मुंहिंजे रब खे बाज पवे। आहे का यादगिरी त को मरणो आहे, पंहिंजे रब जे साम्हूं हाज़िर थियणो आहे, जवाबदेही आहे का उन? बिल्कुलु न, कंहिं बि क़िस्म जी का उन कान्हे। पाण नबी अलैहिस्सलाम ने फरमायो जॾहिं इहा तव्हांजी हालत मुस्लमाननि जी थींदी न, अल्लाह धारियुनि खे अव्हां जे मथां मुसलत कंदो।
समझंदो त असांजा आहिनि पर ये धारिया आहिनि इहे तव्हांजे मथां अहिड़ा क़ाइदा कानून जोड़ींदा ईअं सम्झो तव्हांजे जिस्म में जेका मिक आहे इहा बि कढंदा रत कढंदा चूसे अव्हांजो रूह पूरो कंदा ठल्ला हॾनि जा मुजस्सिमा हूंदो अव्हां में रूहानियत कान हूंदी कहिड़ा हाकिम मुक़रर कया अथव जिन खे तव्हां वोट ॾिना चूंडियो नारा हयव ज़िंदाबाद मुर्दाबाद इन्हनि लाइ पाण में लठियूं धुका हणी थाणा जा मोह ॾिठव जेलनि जा मोह ॾिठव अॼु तव्हांजे मथां हुक्मरानी कनि पिया सम्झो था इहे धारिया आहिनि अल्लाह हिननि खे मुसलत कयो आहे इन्हनि जे मथां अमेरिका जी हुकूमत आहे ऐं ॿियनि क़ौमुनि जी हुकूमत आहे आहिनि असामा पर रब फरमाए त धारिया हूंदा अहिड़ा क़ाइदा कानून जोड़ींदा जेके तव्हांजा धाणा निकिरी वेंदा ऐं तबाह बर्बाद थी वेंदो केतिरे क़दुरु महांगाई आई आहे हिकिड़ो लीटर पेट्रोल जो डीज़ल जो केतिरे में मिले थो गेह जो किलो घणे मिले थो खंड जो हिकिड़ो किलो घणे मिले थो अटो किथे पहुतो आहे ॿियूं आम शयूं वापे जो किथे पहुतियूं आहिनि सम्झो था ही सभु कुझु हिन हथनि जी कमाई जो नतीजो आहे जो अल्लाह रब्बुल आलमीन जाही फराइज़ अहकाम असीं अदा नथा करियूं अल्लाह ताला फरमायो अव्हांजी ताक़त अव्हांजी कुवत अव्हां खां खसे अव्हांजे मथां जेको आहे सो अल्लाह ताला लॻाईंदो वसीला असांजा ज़मीन असांजी मुल्क असांजो पैसो असांजो उन में जा फ़ाइदा ॿियनि खे मिलनि पिया यहूदी असां ते ग़ालिबन उहे ई असांजे मथां हुक्मरानी कनि था 57 इस्लामी मुल्कनि 1.5 अरब खां मथे असीं मुस्लमान दुनिया में मौजूद आहियूं फलस्तीन जे मुस्लमाननि जी हालत ॾिसो छा करे सघिया आहियूं छा असां उन्हनि जे लाइ क़ुर्बानी ॾिया कश्मीर जे मुस्लमान लबनान जे मुस्लमान जी हालत ॾिसो यकीन ॼाणो उन्हनि जूं दाहूं रड़ियूं कूकूं ॾिसी करे हैरानी थिए थी त असीं छा था करे सघूं सवा रब खां दुआ घुरिजे ही सभु अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए जॾहिं तव्हां क़ुर हदीस सां मुखालिफ़ बनबो अल्लाह ताला धारियुनि खे अव्हां ते मुसलत कंदो उन्हनि जे साम्हूं तव्हांजा कंध झुकियल हूंदा जेसीं ते अल्लाह ॾे मोटो 5 नंबर ते नबी अलैहिस्सलाम ने फरमायो वमा लम तहकुम अइम्मतहुम बिकिताबिल्लाह तआला व यतखय्यरू फीमा अनज़लल्लाहु इल्ला जअलल्लाहु बासहुम बैनहुम अमा ऐं असां पंहिंजा हाकिम मुक़रर कया नबी अलैहिस्सलाम ने फरमायो ये जेके हाकिम अमीर ऐं अगवार असां तव्हां चूंडिया कया आहिनि अल्लाह जे किताब मुताबिक हुक्मरानी न कंदा हलाल ऐं हराम जी तमीज़ न रखंदा अल्लाह जे हदुनि खे नाफ़िज़ न कंदा न पाण अमल कंदा ऐं रब जी हुक्मरानी खे पंहिंजे मथां पंहिंजे रइयत जे मथां लागू न कंदा छाजो क़ुरान छाजी हदीस इस्लाम जे नाले ते क़ाइम कयल मुल्क इस्लामी जमहूरी पाकिस्तान पाकिस्तान का मतलब क्या ला इलाहा इल्लल्लाह हिन ला इलाहा इल्लल्लाह जे नाले ते आज़ाद थियल मुस्लमान मुल्क जी छा पोजीशन है छा हाल आहे 25 अरब डॉलर ही मुल्क हर साल व्याज अदा करे तो ॿाहिरि मुल्कनि खां जेको कर्ज़ वरितो अथसि उहो व्याज कर्ज़ असुल सूरत में पियो आहे जेके बि गैर मुस्लिमनि जा क़ाइदा कानून आहिनि उहे सभु हिननि लागू कया आहिनि एतिरे क़दुरु जो ट्रांसजेंडर बिल ऐं उनजी कहिड़ी वज़ाहत करियां त उनजो मतिलबु छा आहे इहो क़ौमी असेंबली मां पास कराइण जी हिननि कोशिशि कई आहे सम्झो था छा हिन मुल्क जो हाल थियो आहे अल्लाह रब्बुल आलमीन जे पैगंबर फरमायो जॾहिं बि अव्हांजा हाकिम अव्हांजा अमीर अव्हांजा हुक्मरान अच्छे कारे जा मालिक अल्लाह जे किताब मुताबिक न ज़िंदगी गुज़ारींदा न पंहिंजे रइयत खे उन ते अमल कराईंदा इल्ला जअलल्लाहु बासहुम बैनहुम मगर अल्लाह हुननि खे पाण में विढ़ाए तबाह बर्बाद करे छॾींदो पर न वञो माज़ी खे छॾियो रुॻी ॾींहं ॿिनि जी मुल्क जी हालत ॾिसो किथां माण्हू निकिता आहिनि मर्द औरतूं लखनि जे तइदाद में अल्लाह जे रस्ते में टको ख़र्च करण जे लाइ तयारु कोन्हे इन्हनि माण्हुनि खे चयो मस्जिद जुड़े पई मदद करियो मदरसे में ताउन करियो ग़रीब तालिबनि जे लाइ मदद करियो मिसकीननि जी मदद करियो एॾा कंहिंजो तवजो कोन्हे इहे लख माण्हू इस्लामाबाद में डी चौक ते गॾु थिया आहिनि छा उन्हनि जो अंजाम थियो आहे छा उन्हनि जो हशर थियो आहे नबी अलैहिस्सलाम जन फरमायो अल्लाह अहिड़े हाकिमनि खे रइयत खे हिक ॿिए में विढ़ाए हिक ॿिए जे ॻिची में हथ विझाए हिक ॿिए जी बेइज़ती कराईंदो हिक ॿिए जा दुश्मन बनबा ही सभु अल्लाह जे रसूल जे नाफ़रमान जो नतीजो आहे जेको अखियुनि सां ॾिसो पिया कहिड़ो गुनाह आहे कहिड़ी नाफ़रमानी आहे जेका असांजे हिन समाज माहौल ऐं मुआशरे में कान्हे का तरह तरह जा गुनाह असां में पकड़जी विया आहिनि आहियूं निमाज़ी सुन्नत मुताबिक़ नमाज़ पढ़ूं था मस्जिद में अहलुल हदीस आहियूं जॾहिं मस्जिद खां ॿाहिरि निकिरी घर पहुचूं था दुकान ते पहुचूं था ख़ुशी गमी में पहुचूं था यकीन ॼाणो महसूस नथो थिए त कोई अहलुल हदीस आहे पंहिंजे पाण खां सवाल करियूं अवां बि पंहिंजे पाण खां सवाल करियो मस्जिद में हिकिड़ा घर में हिकिड़ा
ॿाहिरि ॿिया, ख़ुशी में हिकिड़ा, ग़मी में ॿिया, मुख़्तलिफ़ तबक़नि जे माण्हुनि सां, मुशरिकनि सां, बिदतनि सां तालुक रिश्ता, उन्हनि सां दोस्तियूं महबतूं आहिनि। का हलाल ऐं हराम जी तमीज़ कान्हे। ॿुधायो कहिड़ो गुनाह रहियल आहे जेको असांजे हिन समाज माहौल ऐं मुआशिरे में कोन्हे। काफ़ी सारियूं नसीहतूं हिन हदीस मुबारका जे तह में समायल आहिनि। वक़्त जी घटिताई जे करे इहे ई चंद नसीहतूं अलाह जी रज़ा जे ख़ातिर मूं सभ खां अवल पंहिंजे पाण खे कयूं। उन खां बाद अमां हाज़रीन सामईन ऐं दोस्तनि अहबाबनि बुज़ुर्गनि जे साम्हूं इहे हक़ीक़तूं कयूं। शाल अल्लाह ताला मूंखे अव्हां खे सभिनी मुस्लमाननि खे पंहिंजे जीअ में झाती पाए पंहिंजे ईमान अक़ीदे में जेके कमज़ोरियूं कोताहियूं उन्हनि जी इस्लाह जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। हीउ दीनी प्रोग्राम रुॻी रस्म न आहिनि, पंहिंजे कमज़ोरियुनि कोताहियुनि जे इस्लाह जे लाइ हिते हाज़िर थिया आहियूं। हितां जॾहिं वापसि वरूं इहे शयूं यादि हुजनि ऐं अमली ज़िंदगी में इन्हनि खे इख़्तियार करियूं। अल्लाह रब्बुल इज़्ज़त शल अमल जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। वमा अलैना इल्लल बलाग।